भगवंती नावाणी सिंधियुनि जी लोकप्रिय मायनास गायिका, जंहिं लाॾनि, गीतनि ऐं कलामनि सां अवाम खे झूमायो, नचायो ऐं मदमस्त कयो। उन जी मुर्क पिणु मोहिणी हुई। भगवंती नावाणी जे चालाणे बैदि दादा गोबिंद मालीअ उन जी यादि में मुर्क मैगज़ीन शुरू कई। मुर्क पब्लिकेशन पारां हर साल 1 फरवरीअ ते कल्चरल प्रोग्राम पेश करे भगवंती नावाणीअ जो जनम ॾींहुं मल्हायो वेंदो हो ऐं उन मौक़े ते कलाकारनि खे इनाम पिणु ॾिना वेंदा हुआ। के पुराणियूं यादियूं ताज़ा कंदे पेश था करियूं 1995 में मुंबई जे पाटकर हॉल में मुर्क पब्लिकेशन जे कल्चरल प्रोग्राम जूं कुछ झलकियूं, जिन में तव्हां ॾिसंदा गायक किशन जूरियानी, गांधीधाम मां विश्नी इसरानी, लता भगत्यानी, मधु शहरी ऐं 2 बालिकाउनि मनीषा ऐं गीतांजलि शर्मा पंहिंजा तराना पेश करे दर्शकनि खे झुमाए छॾियो ऐं गॾोगॾु गायिका मधु शहरी ऐं मदन जूमाणीअ खे इनाम पिणु ॾिना विया। भगवंती नावाणी जे उनखे हिकु दफ़ो यादि था कयूं ऐं उनखे यादि करे श्रद्धांजलि ॾियनि था किशन जूरियानी। सदा आही अमर उतुंता आही अमर सदा आही अमर उतुंता आही अमर ओ भगवंती प्यारे प्यारे जगनाथ तुम्हारी सदा आही अमर सदा आही अमर सदा आही अमर सदा आही अमर ओ भगवंती प्यारे प्यारे जगनाथ तुम्हारी सदा आही अमर सदा आही अमर उतुंता आही अमर सदा आही अमर। तुमचा भजन तुमचा लाडा तोरायु हर हर ओ तुमचा भजन तुमचा लाडा तोरायु हर हर सदा आही अमर सदा आही अमर ओ भगवंती तुझारी जारी जगनाथ तुझारी सदा आही अमर ओ सदा आही अमर। जयपुर कल्याण आयो तो घर घर ओ कहन बम्बई जयपुर कल्याण आयो तो घर घर सदा आही अमर सदा आही अमर ओ भगवंती तुझारी जारी जगनाथ तुझारी सदा आही अमर ओ सदा आही अमर। अरे कृष्ण धराई भी तोहराए रचनाओं बरबर भगवंती आही अमर ओ तुमता आही अमर ओ भगवंती तुझारी जारी आही जगनाथ सदा आही अमर ओ सदा आही अमर ओ भगवंती तुझारी जारी जगनाथ तुझारी सदा आही अमर ओ सदा आही अमर ओ आही अमर ओ सदा आही अमर तुझा आही अमर ओ सदा आही अमर। कलाकार खे हिते घुरायो आहे ख़ासि गांधीधाम मां, जेका बम्बई में पहिरियों दफ़ो आई आहे। उहा आहे विश्नी इसरानी।
अनुजा ऐं गीतांजलि शर्मा। सीजन कलाकार थी चुकी आहे, तमाम घणा प्रोग्राम हिन ते ते आहे लता भगतान। एक उम्र हुन थामस रने मेरी जन जवारा, हाय उम्र हुन थामस रने मेरी जन जवारा, बड़ी मोरती गई, बड़ी मोरती गई, ओ बड़ी मोरती गई, बड़ी मोरती गई, तुझे पूरे पतारा, ओ तुझे पूरे पतारा, हाय उम्र हुन थामस रने मेरी जन जवारा।
हर सिंधे जे कला प्रेमी जे दिल और दिमाग के शहर कोई चाहे रेडियो हुजे टीवी हुजे या रंग हुजे असां सिर्फ़ु एतिरो चाहींदासीं त तव्हां ज़ोरदार ताड़ियुनि सां उन कलाकार जो स्वागत कयो। कलाकार आहे मधु शैनी। सिंध जो कलाम आहे ऐं उनखे ॾाढे सुठे नमूने सां मां जॾहिं बि किसी न ॾिसंदा त मुंहिंजी फरमाइश थींदी आहे अॼु मुंहिंजा ध्यानु उन कलाकार के जंहिंखे टिप्स वारनि हथां अॼु जी शाम ते इनाम ॾिनो वियो आहे उहा आहे मधु शैनी। दिल में नाम तो
आयन का पवारो आहे सिंधी रंगमंच जे हर फन मौला कलाकार चओ लेखक चओ हिदायतकार चओ म्यूजिक डायरेक्टर चओ लाइफ में चओ वो छा आहे शायद उन शख्स खे बि ख़बर अथनि मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हुनखे तव्हां केतिरनि सिंधी नाटकनि में ॾिठो आहे इहो हिकिड़ो डायरेक्टर आहे जंहिं न सिर्फ़ु 2 कलाकारनि जो नाटक कयो आहे पर हिकु कलाकार खे खणी पूरा 2.5 कलाक दर्शकनि खे विंदराइण जी पूरी कोशिशि कई आहे ऐं हुन में कामयाबु ज़ोरदार तालियुनि में स्वागत कयो श्री मदन सुवाणी।
ऐं नृत्यकारनि जा बरसूं ऐं जनम मल्हाईंदा था अचनि। मूं हमेशह इहो चयो आहे त उहे असांजे जातीअ जो रूप ऐं आत्मा आहिनि। भेण भगवती नावाणी हिकु अजीब क़िस्म जी संगीतकार हुई, गायिका हुई। उहा संगीत जी दुनिया में हिकु रोशन सितारो हुई। उहा सिंधियुनि जी हिकु बुलबुल ऐं कोयल हुई, जंहिं तवारीख़ में ऐं संगीत जे खेत्र में पंहिंजी छाप पाण छॾी आहे। जेके असांजा गायक, संगीतकार, नृत्यकार, कलाकार अॼु असां वटि न आहिनि, उन्हनि जी यादि असीं हमेशह ताज़ी रखूं ऐं उन्हनि भाउ गोविंद माली खे चवंदुसि हींअर मूं कीरत खां पुछियो, यार तव्हांजी उमिरि हाणे घणी थी आहे? असीं त थकिजी पिया हुआसीं, 63 खां वॾा आहियूं असां भई 73 में, पर 73 हूंदे मां सम्झां थो अञा ताईं भॻवान खे 100 सालनि ताईं हराईंदो, छाकाणि काफ़ी कम साहित्य जे खेत्र में, कला जे खेत्र में, संगीत जे खेत्र में अञा ताईं रहियल आहिनि। अॼोके ॾींहं ते भगवती खे यादि करे मां खेसि प्रणाम थो कयां उन बहितरीन कलाकार, बहितरीन गायिका जे हसियत ते, ऐं उमेद कंदुमि त गोविंद माली, भगवती नावाणी जहिड़ा वधीक कलाकार पंहिंजी उमिरि में 5-6 साल में पैदा कंदो, जीअं असांखे फ़ख़ुरु थी सघे त असांजी जातीअ में अहिड़ा कलाकार आहिनि।